कीअं था ॾिसो 4 ॾींहंनि वारी जेका ही जंग जंहिंखे हाणे 88 कलाकनि जी जंग बि चयो थो वञे, मुख़्तसर तरीन जंग जंहिंमें पाकिस्तान भारत खे मुकमल तौर ते आउट क्लास करे छॾियो ऐं नेठि DGI इश्तिहार त इहो चयो त सीज़ फायर जे लाइ असां अमरीका खे कोन चयो, इट मीन्स के भारत जी रिक्वेस्ट ते इहा सीज़ फायर थी आहे। हाणे ईंदड़ मरहला अव्हां कीअं था ॾिसो, ॿिन्ही मुल्कनि जा जेके मामला आहिनि उहे कहिड़े पासे वेंदा? अॼु DGMOs विच में हॉटलाइन ते राब्तो बि थियणो हो जेको अञा ताईं न थी सघियो आहे ऐं भारत जा DG ऑपरेशन्स पंहिंजनि माण्हुनि खे मुतमिन करण जे चकर में आहिनि, मीडिया खे मुतमिन करण जी कोशिशि पिया कनि, छाकाणि त उते खोड़ सारा सवाल पिया उथनि। ओवरऑल इन्हनि 4 ॾींहंनि वारी जंग खे अव्हां कीअं ॾिठो ऐं ईंदड़ मरहला कीअं पिया नज़र अचनि अव्हांखे बलोच साहब? जी थैंक यू नसीर साहब। पहिरीं ॻाल्हि त आहे क़ौम खे वॾी घणी मुबारकबाद हुजे ऐं अलाह जी वॾी महिरबानी आहे ऐं कुर्ब आहिनि ऐं असां सभु सर्व सुजूद आहियूं, शुक्र जा नफ़िल पढ़ूं त अल्लाह ताला हिकिड़े वॾे मुश्किल मरहले मां पाकिस्तान जी क़ौम खे ऐं फ़ौज खे कामयाब और कामरान करे कढियो आहे। सॼी दुनिया में इहो हुयो त हाणे ऐं बेसिकली इहा जेका वार हुई हिन जी इंडिया जी, उहा एरोगेंस मां थी आहे, एमिनेट ह्यूब्रिस मां थी आहे। ऐं जेको माण्हू जेको क़ौम हुजे या इंसान हुजे, जॾहिं पंहिंजे वित खां वधीक अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदो आहे त पोइ कुदरत जा ऐं फितरत जा कानून जेके आहिनि से ऑपरेट थींदा आहिनि, उहे पाणे अमल में अची वेंदा आहिनि। त मूंखे जीअं लॻो त जहिड़ो कर इहो सॼो कुझु इन्हनि खे जंहिं तरह सां इन्हनि जा सो कॉल्ड जेके एक्सपेंसिव टॉयज़ वरिता हुआ उन्हनि जा कीअं उहे जेके से टॉयज़ ई साबित थिया ऐं असांजे शाहीननि माशा अल्लाह उन्हनि खे बग़ैर क्रॉस करण जे एतिरो सारो तक़रीबन 5 या 6 उन्हनि जा जेके आहिनि से हाई टेक जेके आहिनि से जे इस्तेमाल सां उन्हनि जहाज़ कया। हाणे हिन में जेके ॻाल्हियूं अचनि थियूं उहो इहो थो अचे त बेसिकली जेका असांजी फतह थी आहे तंहिंमें अल्लाह ताला जी वॾी आहे, वॾी महिरबानी आहे। लेकिन उनखां सभ खां वॾी ॻाल्हि इहा त असांजे तौर ते जेका काविश थी आहे उनमें हिकु राइट स्ट्रैटेजी आहे, राइट यूज़ ऑफ टेक्नोलॉजी आहे, कोऑर्डिनेशन आहे तमामु घणी, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त असांजे शाहीननि हिकिड़ी फ्यूचरिस्टिक वार जेका आहे सां लड़ी आहे। इट इज़ कॉल्ड सिस्टम टू सिस्टम ऐं इहा आहे इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, जंहिंमें तव्हां ॿिए जेको बि उन्हनि जो सिस्टम आहे उनखे मुकमल तरह सां ब्लाइंड कयो था, उनखे ब्लफ कयो था ऐं पंहिंजे शिकार खे अहिड़े तरतीब सां कयो था जो उनखे ख़बर बि नथी पए ऐं हू हवा में उड़ी था वञनि पिया। सो आई थिंक दिस वॉज probably the shortest war but one of the most important war of today। बल्कि हू त चवनि था हिन में सभ खां वधीक जेके जहाज़ 100 खां प्लस 120 तक़रीबन जेके जहाज़ आहिनि से जिन हिन में हिसो वरितो आहे। इट इज़ वन ऑफ द बिगेस्ट आई थिंक एयर बैटल्स एवर आफ्टर द सेकेंड वर्ल्ड वॉर ऐं उनमें पाकिस्तान जो कामयाब थियणु उनजी जेका कॉम्पिटेंस आहे, टेक्नोलॉजिकल एज आहे, कोऑर्डिनेशन आहे, सभ खां ॻाल्हि आहे स्ट्रैटेजी आहे। ऐं ॿी सभ खां इन में जेको ॻाल्हि जेके मां ज़रूरु चवां उहो आहे चाइना जी वैल्यूएबल सपोर्ट जेका टेक्नोलॉजी में बि, वेपन में बि ऐं सैटेलाइट जे हवाले सां असांखे मिली आहे। अॼु मूंखे जेको आहे सो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यादि पियो अचे त जेकॾहिं हू इहा फोरसाइट न रखे ऐं चाइना सां पंहिंजा लाॻापा न वधाया त अॼु असांजो छा थिए हा, या जेकॾहिं हू पाण एॾो सुजाग न हुजे हा, एॾो फोरसाइट न हुजे हा, असां वटि न्यूक्लियर बॉम्ब न हुजे हा त अॼु इंडिया सां छा करे हा। सो आई थिंक जेकी लीडरशिप आहे उन्हनि जो टेस्ट इहो न आहे त ईंदड़ वक़्तनि में 10 सालनि में, 20 सालनि में, 50 सालनि में कंहिं तरह सां उन जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि जो छा असरु थो थिए। अॼु मूं सची ॻाल्हि आहे त इहो ई मां उन रूह खे अल्लाह ताला जवार रहमत में रखे, लेकिन डेफिनेटली पाकिस्तान जी इज़त बची आहे, पाकिस्तान जूं सरहदूं बचियूं आहिनि, पाकिस्तान जी सलामती रही आहे, त उन में वॾी कंट्रीब्यूशन मां सम्झां थो त वॾे फ़ैसिला जेके कया एज़ अ लीडर, एज़ अ प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान दैट टाइम। ऐं यकीनी तरह सां इन ॻाल्हि खे लाज़मन पाकिस्तान जो फ़ख्रु हो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, सिंध जो फ़ख्रु हो सिंध जो बचो हुयो। सो आई थिंक इहा ॻाल्हि मूंखे थोरो अफ़सोस बि थिए पियो त इहा ॻाल्हि हाईलाइट न थी आहे। मां त अपॉलिटिकल माण्हू आहियां, मुंहिंजो पॉलिटिक्स सां कतई को वास्तो कोन्हे, लेकिन मां एज़ अ स्टूडेंट ऑफ हिस्ट्री ऐं इतफ़ाक़ सां अॼु मूं चैप्टर बि पढ़, छाकाणि मां लेक्चर ॾींदो आहियां यूनिवर्सिटी में, त मां अॼु उन्हनि खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जेका एरा हो उनखे पढ़ायो पे त मूंखे ओॾीमहिल ई मूंखे ख़्यालु आयो त इहे जेको असांखे अॼु अल्हम्दुलिल्लाह फतह नसर फतहुनि क़रीब जेका हासिल थी आहे तंहिंमें हिन जी वॾी कंट्रीब्यूशन ऑफकोर्स हुन में जेके जवान हींअर विढ़िया आहिनि, जेको असांजी
लीडरशिप आहे मिलिट्री जी, एयरफोर्स जी, नेवी जी एंड पॉलिटिकल लीडरशिप, सभिनी जी कंट्रीब्यूशन आहे। सभ खां वॾी ॻाल्हि आहे सॼी क़ौम जी आहे, जो सॼी क़ौम ऐं जेको फ़ौज हिकु पेज ते हुआ, शोल्डर टू शोल्डर हुआ, उनजे करे अल्हम्दुलिल्लाह असांखे कामयाबी थी।